अस्सलामुअलैकुम नादरीन, वक़्त न्यूज़ नादरीन तां ख़बर शामिल कंदा हलूं। ठटे खां जा थे ठटो में यूनियन काउंसिल ककड़ान जे ॻोठनि हासिल रिंद गुलाम हैदर रिंद ऐं रतो रिंद शफ़ी मोहम्मद रिंद ईंदड़ ॻोठनि में बरसात सां गॾु तेज़ तूफ़ान घरनि जूं चादरूं उॾारे छॾियो। संदसि घर जा भाती मामूल ज़ख़्मी थिया, जॾहिं त ॻोठ हासिल रिंद में यारली रिंद जे घर जा चादर उॾिजी विया। संदसि घर भातियुनि में न्याणी खे चादर लॻण सबबि ज़ख़्मियुनि ते मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि। ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण त ज़ख़्मियुनि खे मक़ामी इस्पताल ॾांहुं खणाए विया आहिनि। ज़िला इंतिज़ामिया DC छटो असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियारकार तपेदार या को चूंडियल नुमाइंदो न पहुतो आहे। ॻोठाणनि DC छटो चूंडियल नुमाइंदो ऐं वस वारनि खां फौरी तौर मदद जी अपील कई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे वहीदुल्लाह, ब्यूरो चीफ हक़सत न्यूज़ ठटो।